नाज़रीन मां अवां जी होस्ट निशा अली हाणे हलों था ख़बरनि जी तरफ़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधड़ी रिपोर्ट फ़कीर हनीफ़ मंगरियो। सिंधड़ी में कणक सब्सिडी ऐं बेनज़ीर हारी कार्ड अदायगियुनि ऐं गोभियूं देर ख़िलाफ़ हारिन सख़्त परेशान। सिंधड़ी कणक सब्सिडी ऐं बेनज़ीर हारी कार्ड तहत अदायगियुनि में मुसलसल देर ख़िलाफ़ सिंधड़ी तालुक़े जे हारिन मायूसी वारी सूरत हाल। एग्रीकल्चर मिरपोखा जे अमले जी नाअहलीअ ख़िलाफ़ सख़्त एहतजाज करण जो मुतालबो। हारिन जो चवणु आहे त सिंध हुकूमत तरफ़ां कणक जी पोखाई लाइ सब्सिडी, बिज, भाण ऐं नक़द इमदाद जा वॾा ऐलान कया विया, पर अमले तौरु उन्हनि ऐलाननि ते अमल दरामद न थी सघियो। हारिन जो इल्ज़ाम आहे त कणक पोखे तयारु थी चुकी आहे, पर न बिज मिलियो, न भाण, न ई बेनज़ीर हारी कार्ड तहत वाइदा कयल रक़म बेनज़ीर अकाउंटनि में मुंतक़िल कई वई आहे। हारिन ॿुधायो त केतिरनि ई हारिन खे हारी कार्ड मिलिया आहिनि, पर महीना गुज़रण बावजूदु संदनि अकाउंट में पैसा जमा न आहिनि थिया। उन्हनि सबबु हारिन बैंकुनि जा चकर काटे रहिया आहिनि ऐं मजबूर थी खांगी माण्हुनि खां व्याज ते कर्ज़ वठी रहिया आहिनि, जंहिंसां हारिन जी मुआशी हालत वधीक ख़राब थी वई आहे। हारिन जो वधीक चवणु आहे त ज़राअत खाते लाॻापियल इदारनि जी नाअहली सबबु नंढा आबादगार सख़्त मुतासिर थी रहिया आहिनि, जॾहिं त बाअसर माण्हुनि खे सहूलियतूं मिली रहियूं आहिनि। हिननि मुतालबो कयो त अदायगी जो निज़ाम शिफ़ाफ़ बणायो वञे, सभिनी हक़दार हारिन खे फ़ौरी तौरु रक़म जारी कई वञे ऐं ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।